ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 32 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो हो त कपिलदेव जी महाराज पंहिंजी माता देवहूति खे ॿुधाइनि था त कहिड़ी तरह सन्यासी ऐं वैरागी माण्हू पंहिंजो जीवन काटींदा आहिनि ऐं उन्हनि जा लक्षण कहिड़ा हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे छा छा करणु घुरिजे। इहो सभु पाण कल्ह जी कथा में ॾिसी आया आहियूं। अॼु पाण हिन कथा जे ॿिए भाग में ॾिसंदासीं त कपिलदेव जी महाराज पंहिंजी माता देवहूतिअ खे गृहस्थीअ जा लक्षण था ॿुधाइनि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 32 अध्याय 2 भाग। कपिलदेव जी महाराज चवनि था त जहिड़ी तरह पाणीअ में कंवल जो गुल पाणीअ खां मथे रहंदो आहे, तहिड़ी तरह हे माता हू गृहस्थ में रही पंहिंजो मन संसारी माया मोह खां परे रखी परमेश्वर जे ध्यान में रहंदा आहिनि, जंहिंजे करे मरण खां पोइ सूरज मंडल मां थींदे वेंकट ॾांहुं हलिया वेंदा आहिनि। प्यारा भक्तों, इन जी हिकिड़ी वॾी मिसाल श्री कृष्ण भॻवान स्वयं पाण आहिनि, जो हू सॼी उमिरि पाण गृहस्थी में रहिया ऐं गॾोगॾु भॻवान जे ध्यान में बि रहंदा आया, जंहिंजे करे हुन पाण खे ॿुधायो त गृहस्थ में रही कीअं भॻवान जो ध्यान करणु घुरिजे। हरे कृष्णा। कपिलदेव जी महाराज चवनि था त हे माता, हाणे मां अव्हां खे अज्ञान गृहस्थीअ जा लक्षण ॿुधाईंदसि। हू देवता पितर पूजा शेवा दान ऐं पुण्य कुझु न ॼाणे, परमेश्वर जे सुमरन कथा ऐं कीर्तन में प्रीत न रखे, फ़क़ति पंहिंजे कुटुंब पालण ऐं इंद्रियनि खे सुख ॾियण जे वास्ते पंहिंजो जन्म विञाईंदो आहे, पर परमेश्वर जे ज्ञान भॼन ऐं भक्ति खां सवाइ उनखे कुझु बि सुख नथो मिले ऐं ना ई को उनखे आनंद या फ़ाइदो थो मिले। उहो माण्हू चंद्रमंडल मां थी पितरलोक ॾांहुं वेंदो आहे, जो के ॾींहुं उते रही वरी संसार में जन्म वठी पंहिंजे कर्मनि जो फल पाईंदो आहे। उतरायण सूरज जे शकल पक्ष वारे ॾींहुं में मरण वारो आदमी सूरज मंडल मां थी वेंकट में वेंदो आहे। दक्षिणायन सूरज जे कृष्ण पक्ष ऐं राति में मरण वारो आदमी चंद्रलोक जी वाट खां देवलोक ॾांहुं वेंदो आहे ऐं उते जो सुख पंहिंजे कर्म मूजिबि भोॻे वरी उनखे जनम वठणो पवंदो आहे। पापी आदमी नरक में रहण खां पोइ 84 लख जोनियुनि में जन्म वठी दुख भोॻींदो आहे। जेसिताईं आदमीअ जी ख्वाहिश ऐं इंद्रियनि जो सुख नथो छॾे, तेसिताईं संदसि शरीर अंगूठे जेतिरो रही आवागवन जन्म मरण जे फेरे में फाथल रहंदो आहे। फ़क़ति हू मुक्त थियण खां पोइ पंहिंजो उहो शरीर त्याग करे जन्म मरण जे बंधन खां छुटंदो आहे। हे माता, उन्हे खां सवाइ ॿियो हिकिड़ो रस्तो मुक्त थियण जो मां तोखे ॿुधायां थो, सो ॿुध। मुंहिंजी राजसी भक्ति करण वारो आदमी केतिरनि ई जन्मनि में मुक्त थींदो आहे ऐं सातोकी भक्ति करण वारो आदमी मरण खां पोइ पहिरियां ई ब्रह्मलोक में वञे थो। मोयाद पूरी थियण खां पोइ उतां वरी ॿिए जन्म में मुक्ति पाईंदो आहे ऐं निर्गुण भक्ति करण वारो आदमी शरीर छॾण खां पोइ सीधो वेंकट ॾांहुं हलियो वेंदो आहे। उन खां सवाइ ॿियो बि 3 वाटूं मुक्तीअ जूं आहिनि, से बि ॿुध। हे माता, हिकिड़ो उहो आदमी जेको वेद शास्त्र में ॾेखारियल ज़ाती धर्म मूजिबि कर्म करे ऐं बुरे कमनि खां बचियो रहंदो आहे। ॿियो जेको परमेश्वर जी पूजा ऐं सुमरन प्रेम सां कंदो आहे। टियों उहो आदमी
जेको परमेश्वर जो चमत्कार सभिनी जीवन में हिकु जहिड़ो ॾिसी कंहिं सां बि दुश्मनी न रखंदो आहे। अहिड़ा माण्हू बि मुक्त पदवीअ ते पहुचंदा आहिनि। जहिड़ी तरह कमंद जे रस मां खंडु गुड़ वग़ैरह ॿिया पदार्थ ठहंदा आहिनि, पर पार सभिनी जी कमंद आहे, तहिड़ी तरह भक्ति, पूजा ऐं जोग इहे टेई जुदा जुदा वाटूं थी मुदा टिनी जो श्री नारायण जीअ जो ध्यानु आहे। हे माता, गृहस्थी, ब्रह्मचारी, वारणप्रस्थ, सन्यासी, जोगी, जति या को बि हुजे, मगर जंहिंखे परमेश्वर जे चरणनि में प्रीत आहे सो मुक्ति पाईंदो आहे। जंहिंखे परमेश्वर जो प्रेम न आहे तंहिं ते अगुणनि जन्मनि जा पाप उभरियल ॼाणी सम्झ त उहो अमृत खे छॾे खारो पाणी समंदर जो पी मंझसि मिठो सवादु ॻोल्हे थो। अधर्मी पुरुष खे परमेश्वर जी कथा ऐं कीर्तन रस न ॾींदा आहिनि ऐं हू हिकदमि उथी वेंदो आहे। ऐं जिते नाटक, मश्करी, चुगली ऐं बुरनि कर्मनि करण वारनि जी संगत हूंदी आहे, उते उहो माण्हू ख़ुशीअ सां मन लॻाए वेहंदो आहे। हे माता, मुंहिंजे चरणनि में प्रीत कंदड़ जेको माण्हू पंहिंजो चित दुनिया जे बुरनि कमनि खां जुदा थी पंहिंजे भले ऐं बुरे खे ॼाणंदो आहे, मूं उहो ज्ञान तोखे ॿुधायो आहे। तंहिंखे चङी तरह यादि रखी कॾहिं न विसारज। इन ज्ञान जे यादि रखण सां तोखे विमाण, करदम जी ऐं मुंहिंजे विछड़ण जो बि कॾहिं दुख न थींदो। जेके बि माण्हू ही ज्ञान ॿुधी उन मूजिबि अमल कंदा त हू भवसागर पार लंघी वेंदा ऐं खेनि मुक्त पदवी मिलंदी। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 32 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।